सोशल वेलफेयर ऐं तालीम खाते बदीन तरफ़ां मंशियात खां बचाव ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ बाबति शहीद फाज़ल राहो कोलारची शहर में सेमिनार मुनक़द। मंशियात खां बचाव ॿारनि जी तहफ़ुज़ बाबति सोशल वेलफेयर ऐं तालीम खाते जे गॾियल ताउन सां शहीद फाज़ल राहो शहर जे गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में हिकु सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें ऑफिसरनि, सीनियर उस्तादनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर बदीन अब्दुल गफ़ार खोसे चयो त स्कूल ई उहा जॻह आहे जिते ॿारनि जो शख़्सियत खे सुधारे ऐं संवारे सघिजे थो। उन चयो त ॿारनि जे तहफ़ुज़ ऐं ज़हनी तरक़ी लाइ ज़रूरी आहे त उस्ताद पूरी तरह तरबियत याफ़्ता हुजनि, ज़िम्मेवारी, दयानतदारी ऐं महिनत सां पंहिंजो किरदारु अदा कनि। उन चयो त उस्ताद दर्सी तइलीम ॾियण सां गॾु ॿारनि जी हाकारी रवैयनि बाबति ज़हन साज़ी कंदड़ हूंदा आहिनि ऐं जिस्मानी ऐं ज़हनी सज़ा खां रोकथाम वारे क़ानून, ॿारनि जे तहफ़ुज़ वारे क़ानून, नंढी जमार वारनि शादियुनि खां रोकथाम वारो क़ानून ऐं ॿियनि लाॻापियल क़ानूननि ते तफ़सीली रोशनी विधी। उन वधीक चयो त उस्ताद ॿारनि अंदरि ख़ुदि एतमादी, सच ॻाल्हाइण, बुर्दबारी ऐं ॿियनि लाइ एतिराम जहिड़नि हाकारी रवैयनि ऐं जज़्बनि जी आबियारी करे। उन चयो त रांदि रूंद, मुक़ाबले जूं ॿियूं सेहतमंद सरगर्मियूं ॿारनि जी शख़्सियत खे सही अंदाज़ में तामीर कंदियूं। अब्दुल गफ़ार खोसे चयो त ॿारनि खे सेखारणु घुरिजे त बुरी सोबत ऐं बुरनि माण्हुनि खां कीअं बचिजे। उन मौक़े ते ख़िताब कंदे ज़िला एजुकेशन ऑफिसर अहमद ख़ान ज़ौर चयो त उस्तादनि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कनि, पाबंदी सां ड्यूटी कनि, ॿारनि सां शफ़क़त वारे अंदाज़ सां पेश अचनि। उन चयो तालीम निज़ाम जो दारोमदार उस्तादनि ते आहे। उन्हनि जी जेकॾहिं पंहिंजी पेशे सां सचाई हूंदी, मंझंदि महारत हूंदी त हू ईंदड़ नसलुनि जी तक़दीर संवारे सघंदा। अहमद ख़ान ज़ौर चयो त स्कूलनि में सफ़ीना, गुटको, तोड़े तमाक नोशी जी मना थियल आहे, जंहिं ते सख़्ती सां अमल करणु घुरिजे। सेमिनार में तक़रीर कंदे असिस्टेंट कमिश्नर शहीद फाज़ल राहो आतिफ़ शफ़ीक़ चयो त उस्ताद जो पेशो मुक़दस ऐं अज़ीम आहे। उन चयो त उस्ताद जे अमली किरदार खे शागिर्द कापी कनि था, तंहिं करे उस्ताद पाण खे बहितरीन रोल मॉडल साबित कनि। उन चयो त उस्तादनि खे घुरिजे त ॿारनि खे संदन ख़ैर ख़वान बाबति आगाह कनि। उस्ताद ॿारनि खे ॿुधाइनि त सुठो टच ऐं ख़राबु टच छा हूंदा आहिनि। चेयरमैन टाउन कमेटी अब्दुल सलाम आरई चयो त ॿार माइट ऐं उस्ताद जे अमली कम कारकर्दगी ऐं शख़्सियत खां मुतासिर थियनि था। उन वधीक चयो त नंढी जमार में ॿार जी शख़्सियतुनि जा बहितरीन पहलू उजागर करे सघनि था। उन वधीक चयो त सख़्ती, बजाव, शफ़क़त ज़रिए ॿारनि खे सेखारिजे त मंशियात समेत ॿियनि बुरनि आदतुनि खां कीअं बचिजे। उन मौक़े ते इमरान शाह, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर दीन मोहम्मद डेरो, असिस्टेंट डायरेक्टर मोहम्मद साजन गाहो, गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल शहीद फाज़ल राहो जी प्रिंसिपल मोहतरमा सलीमा ख्वाजा, तहलका ऑफिसर नियाज़ मेमन, तहलका ऑफिसर यूनस राइमो, मिस काइनात जमाली ऐं नाज़िया सुल्ताना पिणु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। आख़िर में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि में सर्टिफिकेट तक़सीम कया विया। रिपोर्ट करे आहे अली गुलाम खोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध।